सखर सेंटर जेल में कोई धाड़ेल हो बाक़ी वाइस थी मां 2 दफ़ा वाइस करे आयो अंदर सेंटर जेल में उते साथी हुआ उन्हनि चयोसीं त दाहूं कंदो हो ॾाढी सॼी बारीक जी निंड फिटाए असां चयोसि बाबा दाहूं छो थो करे निंड छो थो करे रोई करे चवंदो मां वॾो ज़ुल्म कयो आहे त ॿियनि चयसि ज़ालिम त असां बि आहियूं चई तव्हांजो ज़ुल्म थोरो आहे मुंहिंजो ज़ुल्म घणो आहे चई हिकिड़ी बस में असां फुर जे लाइ दाख़िल थियासीं पोइ कंहिं मोबाइल फुरी कंहिं पैसा फुरिया मां हिकिड़ी औरत जे मथां आयुसि पोइ हुनखे चयमि त इहो हुनजे कननि में सोन हुयो मां उन्हनि वालनि में जो हथ विधो त माई हयादार चई अदा मां तोखे सोन लाहे थी ॾियां महिरबानी करे तूं हथ न ला पोइ जो लाहे पई वीचारी ॾके पई ॿिया साथी जो सभु लही विया हुन माई जो देरि कई त मुंहिंजे खीसे में चाकू पियो हो मां चाकू सां हुन माई जे कन खे कपियो उहो वाला खीसे में चई हाणे जीअं मां सुम्हां थो थोरी मूंखे निंड थी अचे उहा माई मुंहिंजे साम्हूं अची थी वञे अड़े ज़ालिम मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो मां त तोखे सोन लाहे पई ॾियां तो हेॾो ऐब करे विधो वरी मां जागी थो पवां वरी थोरी निंड थी अचे वरी उहा औरत मुंहिंजे साम्हूं अची थी वञे पछाड़ीअ में हुननि जेल जे साथियुनि चयो त कुतनि वांगुरु दाऊं करे पंहिंजो मग़ज़ शीकुनि में हणी करे फाड़े ख़ुदकुशी करे पाण खे मारे ज़ालिम कॾहिं बि ख़ुशि न थिए त मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारी नबी साईं फरमायो मज़लूम थियो ज़ालिम न थियो मज़लूम जा 2 ॾींहं ॾुख जा गुज़री वेंदा ज़ालिम जा 2 जहान बर्बाद ही जहान भी बर्बाद थस कब्र भी बर्बाद थस आखिरत वारो जहान भी मौलाना यूनुस रहमतुल्लाह अलैह बिखरे हुए मोती में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ी औरत हुई पोइ पंहिंजे बच्चे खे थञ पई ओचितो हिकिड़ो शख़्स साम्हूं गुज़रियो भलो घोड़ो भलो पटको भला लटा वॾो रोब त उन माई रब खां दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिन जहिड़ो बना उन नंढड़े ॿार पंहिंजे अम्मा जे छातीअ मां पंहिंजो वात कढी करे रब खे चयो या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं न कजां मूंखे इन जहिड़ो न बनाए वरी थोरी देरि खां बाद हिकिड़ी औरत हुई उनजा मथे जा वार खुलियल हुआ उनखे गेलींदा लतूं हणंदा खयूं पिया वञो माई वीचारी दाऊं करे अदा मां बेॾोही आहियां मूंसां ज़ुल्म न कयो त उन मां रब खां दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजे हिन बच्चे खे हिन जहिड़ो न बनाइजां जंहिंजी हेॾी रुसवाई पई थिए ज़िल्लत पई थिए लतूं पिया हणनि हिनखे वार खुलिया पिया अथसि त उन नंढड़े ॿार पंहिंजे अम्मा जे छाती मां वात कढी करे रब खे जो या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं न कजां मूंखे इन माई जहिड़ो बनाइजां त उन मां पंहिंजे बच्चे खे चयो त मां तुंहिंजे लाइ केॾी भली पई दुआ घुरां त तोखे भली सवारी मिले भला लटा भला कपिड़ा भली तुंहिंजी इज़त मां थी चवां त तूं हिन वांगुरु बेस्तो न थी तुंहिंजी ज़िल्लत रुसवाई न थिए त उन नंढड़े ॿार पंहिंजी माउ खे बचपन में चयो अम्मा जेको पहिरियों शख़्स हुयो इहो ज़ालिम हो लटा त भला हुयसि पटको त भलो हुयुसि सवारी त भली हुयसि इज़त वॾी हुयसि पर इहो ज़ालिम हुयो तंहिंजे करे मां रब खां दुआ घुरी या अल्लाह मूंखे ज़ालिम न कजां हीअ जेका औरत जंहिंजा वार खुलियल हुया जंहिंखे लतूं ऐं मुकूं आयूं पयूं वञनि जेका वीचारी दाऊं पई करे बज़ाहिर त हिनजी इहा ज़िल्लत रुसवाई पर हक़ीक़त में इहा औरत मज़लूम हुई असांजे नबी फरमायो आहे हे मुंहिंजा उम्मतीओ मज़लूम थीजो ज़ालिम न थीजो मता तव्हां बि एयरपोर्ट रोड ते कजो पराठो ॾिसो हिकिड़ो टोकोल आॾो पोयां पुलिस वरी रब खां दुआऊं पिया घुरिजो त या अल्लाह मुंहिंजे पुट खे न चओ
मज़लूम थियो ज़ालिम न थियो ज़ालिम जा ॿई जहान बर्बाद